नौशरो फिरोज़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह में घरनि में थांव बुहारीअ जो कमु करे पंहिंजे बचनि जो पेटो पालींदड़ नारी खानज़ादा बिरादरीअ जे नौजवान पारां तंग करण ख़िलाफ़ ठारूशाह थाणे ते पहुची वई। NC दाख़िल गिरफ़्तारी अमल में न अची सघी जॾहिं त नारी अनिला उजड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां खानज़ादा मोहल्ले में खानज़ादनि जे घर में कमु करे पंहिंजा बचा पालींदी आहियां। मूंखे रोज़ शाहज़ेब खानज़ादो बाहुनि खां वठी छिकींदो आहे ऐं मुंहिंजी रस्ता रोक कंदो आहे जॾहिं त मूंखे दोस्ती रखण लाइ तंग कंदो रहे थो। केतिराई भेरा खानज़ादा बिरादरीअ जे मुअज़्ज़ज़ माण्हुनि खे दायूं ॾिनो पर हिन वक़्त ताईं कंहिं बि इंसाफ़ न कयो। हू खुले आम चवे थो त मुंहिंजो भाउ साफ़ ई आहे, मूंखे केर बि कुझु नथो करे सघे जॾहिं त रोज़ रोज़ तंग करण ते अॼु मां थाणे ते पहुती आहियां ऐं मां उन साफ़ीअ जे भाउ ख़िलाफ़ NC दाख़िल कराई आहे जॾहिं त अञा ताईं गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। हुन आला अख़्तियारनि खां घुर कई त मूंखे इंसाफ़ मुहैया कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।